वेलकम बैक नाज़रीन। ख़बरनि जी शुरूआत कंदासीं। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो त पाकिस्तान खे ॾीवालो ऐं डिफॉल्ट थियण खां बचायो आहे। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मिफ्ता इस्माइल चयो आहे त इमरान हुकूमत 4 सालनि दौरान रिकॉर्ड 30,000 रुपया कर्ज़ वरितो। हुन चयो त अॻूणी हुकूमत जे पॉलिसियुनि सबबि वापारी खसारे में इज़ाफ़ो थियो। संदसि चवणु हो त इमरान ख़ान ॿुधाए त हुन मईशत में कहिड़ा सुधारा आंदा आहिनि। मिफ्ता इस्माइल चयो त 3 महीननि में अहिड़ो कुझु नाहे कयो जंहिंसां रुपए जो मुल्ह घटि थिए। वफ़ाक़ी वज़ीर मूजिबि हू मक़ामी सनत खे हथी ॾियण जी कोशिश कनि पिया। मुल्क ख़ातिर हुननि सियासी नुक़सान बर्दाश्त कयो। वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अमन शाह चयो त पाकिस्तान में 4 भेरा मार्शल लॻी, 3 दरियाह विकिरो थिया, केरु पुछण वारो नाहे। सखर में मीडिया सां ॻाल्हाईंदे सैयद खुर्शीद अहमद शाह चयो त सियासतदाननि खे गारियूं ॾेई बदनाम कयो पियो वञे। हुन चयो त 1976 ताईं पाकिस्तान ते को बि कर्ज़ न हुयो। खुर्शीद शाह चयो त सखर बैराज मां रोज़ लाश मिली रहिया आहिनि। हिकु सियासतदान चयो त इहे लाश झेड़े में माजी विलनि जा आहिनि। खुर्शीद शाह चयो त उन सियासतदान खे फ़ोन करे ॿुधायो त अहिड़ी ॻाल्हि नाहे, जेको कूड़ ॻाल्हाए उहो सियासतदान ई नाहे। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह शेख रशीद चयो आहे त IMF जो बेल आउट पैकेज अञा नाहे आयो। समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते जारी कयल बयान में शेख रशीद चयो त अमेरिकी इमदाद जे शर्तुनि ते चीन खे ख़दशा आहिनि। संदसि चवणु हो त फाटा मर्जर वारे मसइले ते फज़लुर रहमान ऐं TTP जो मौक़िफ़ हिकु ई आहे। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद चयो त बोर्ड में मदद बदिरां कंपनी जी मशहूरीअ खे माण्हू चङीअ रीति सम्झनि था। बलोचिस्तान में तेज़ बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि जुलाई महीने में फ़ौत थी वियलनि जो अंगु 127 ताईं पहुची वियो। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में ऐं ॻोठनि में तेज़ बरसात ऐं तेज़ हवाउनि सबबि 13,000 खां वधीक घर ड्रही पट थी विया आहिनि। ॿोॾि सबबि लखे माण्हू बेघर थी विया, जेकी खुलियल आसमान हेठि बुख ऐं बदहालीअ जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणिजी विया आहिनि। सूबे में बरसातुनि सबबि बिजलीअ जा 140 थंभा किरी पिया, जॾहिं त रोड रस्ता तबाह थियण सबबि सवें ॻोठनि जा पाण में राब्ता कटिजी विया। रहवासियुनि मूजिबि रोड रस्ता तबाह थियण करे खाद खुराक ऐं दवाउनि जी सख़्त खोट पैदा थी वई ऐं मर्ज़नि खे इस्पताल में ॾुखियायूं पेश अचण लॻियूं। बलोचिस्तान जे इलाइक़े क़िला सैफुल्लाह ऐं लसबेला में बरसात 3 वरियनि जो रिकॉर्ड टुटण सबबि तमामु वॾी तबाही आई आहे। इलाइक़े वासियुनि ॿुधायो आहे त सूबे में बरसात ऐं ॿोॾि सबबि हज़ारे माण्हू मुख़्तलिफ़ हंधनि ते अञा फाथल आहिनि, जिन खे रेस्क्यू करण जी ज़रूरत आहे। बलोचिस्तान जे ॿोॾि मुतासिर माण्हुनि वज़ीर आज़म ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त हंगामी बुनियादनि ते संदनि सहायता करे ज़िंदगियूं बचायूं वञनि। ISPR मूजिबि पाक फ़ौज जूं ॿोॾि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज जे जवाननि पारां डी वाटरिंग ऐं मुतासिरीन खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िलीअ वारो रेस्क्यू अमल जारी आहे। ISPR मूजिबि मुतासिरनि खे तिबी इमदाद ऐं खाध खुराक जो सामान फ़राहम कयो पियो वञे। ISPR मूजिबि मुख़्तलिफ़ हंधनि ते मेडिकल कैंपूं क़ाइमु कयूं वयूं आहिनि। होॾां पंजाब जे वॾे वज़ीर जी सताहट हेठि थियल इजलास में ॿोॾि मुतासिरनि जी मदद जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर परवेज़ इलाही बरसात दौरान फ़ौत थियल जे वारसनि खे 8-8 लख रुपया ॾियण जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर परवेज़ इलाही चयो आहे त नुक़सान जो काथो लॻाए मुतासिरनि जी मदद कई वेंदी। हुन हिदायतूं जारी कंदे चयो आहे त रोडनि जी बहालीअ वारो कमु जंगी बुनियादनि ते शुरू कयो वञे। ॿिए पासे मौसमियात खाते अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मींहं जी अॻकथी करे छॾी आहे। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अॼु सुबुह सां ई मींहं जो वसकारो शुरू थी वियो। मौसमियात खाते मूजिबि कराची, सखर, लाड़काणे, जैकबाद में मींहं जो इम्कान आहे। इस्लामाबाद, पंजाब, ख़ैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बि ककर वसी सघनि था। बलूचिस्तान में वक़्फ़े वक़्फ़े सां मींहुं जारी आहे। नदियूं ऐं नाला भरिजी विया। अहम शाहराहनि ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर थी वई।
पूरे मुल्क में चौमासे जी बरसातुनि बाद सिंधु दरिया में गुड्डू बैराज वटि पानी जे वहिकरनि में हिकु भेरो ॿीहर चाढ़ जो सिलसिलो शुरू थी वियो। गुड्डू बैराज इंतजामिया जे अंगनि अखरनि मुताबिक़ सिंधु दरिया में गुड्डू बैराज वटि पाणीअ जो मथां वहिकिरो 3,11,615 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। इंतजामिया मूजिबि हेठां वहिकिरो 2,86,085 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। इंतजामिया मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुड्डू बैराज में पाणीअ जे वहिकरनि में 20,477 क्यूसेक वाधि थी आहे। सिंधु दरिया में पाणीअ जे चाढ़ सबबि कशमोर जे कचे वारे इलाइक़े में हिन वक़्तु विचोली ॿोॾि वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। शहदाद कोट FP बचाव बंद ते पाणी जे वहिकरे में 4 इंच लाथ अची वई आहे। आबपाशी खाते मूजिबि पाणीअ जे वहिकरनि में काल्ह 7 फुट 2 इंच पाणी हली रहियो हुयो, पर 4 इंच लाथ आई आहे। आबपाशी खाते मूजिबि जॾहिं बरसातूं न पयूं त ही पाणी 7 ॾींहनि अंदरि मुकमल लाथ करे वेंदो। आबपाशी अमले चयो आहे त FP बचाव बंद जे कप ते वेठल रहवासी परेशान न थियनि। इनशाअल्लाह पाणी आहिस्ते आहिस्ते लही रहियो आहे। टंडो रहीम खान में ॿीहर बरसात खां पोइ खीरथर जबलनि जो पाणी नई गाज में वही अचण सबबि ॿोॾि वारी सूरतहाल वधीक ख़राब थी वई आहे। इलाइक़े वासियुनि ॿुधायो त नई गाज में पाणी वधण वञण सबबि काछे जे केतिरनि ई ॻोठनि जो पाण में ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे। रहवासियुनि ॿुधायो त ज़मीनी राब्तो कटिजण सबबि खेनि खाध खुराक जे शयुनि समेत दवाउनि ऐं ॿियनि ज़रूरत जे शयुनि जी सख़्त खोट पैदा थी वई आहे। हुननि ॿुधायो त वॾे वज़ीर जे ऐलान बावजूदि काछे वासियुनि जी का बि सहायता न कई वई, जंहिं सबबि हू ॻणतीअ जो शिकार बणिजी विया आहिनि। मुतासिर रहवासियुनि जो चवणु आहे त UC छिनी सावाड़ू जो सवे ॻोठनि जा रोड रस्ता बहाल न थी सघिया आहिनि, जंहिं सबबि इलाइक़े वासी अज़ाब वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुननि ॿुधायो त काछे जे हज़ारे ॻोठनि खे शहरनि सां मिलाइजण रस्तो झांगारा बि पाणीअ जे चाढ़ सबबि ॿुॾी वियो आहे। हुननि ॿुधायो त इलाइक़े वासी खाध खुराक ऐं दवाउनि जी खोट सबबि बीमारियुनि ऐं बुखुनि ते वेठा आहिनि, पर केर बि संदनि सार लहण वारो न आहे। उन्हनि वज़ीर आज़म ऐं मक़ामी इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त काछे जे रहवासियुनि खां खाध खुराक समेत आम ज़रूरत जूं शयूं फ़राहम करे ज़िंदगियूं बचाई वञनि। PPMPA सरदार ख़ान चांडियो चयो आहे त जानी नुक़सान जे ख़दशे सबबि बलूचिस्तान मां ईंदड़ ॿोॾि वारी रैलीअ खे रस्तो ॾिनो पियो वञे। PPMPA नवाब सरदार ख़ान चांडियो अहिड़े ख़्यालनि जो इज़हार कंबर ऐं ज़ीरो पॉइंट जे दौरे दौरान कयो। PPMPA जो चवणु हुयो त ज़ीरो पॉइंट बलूचिस्तान मां ईंदड़ ॿोॾि वारे पाणीअ जो लंघ आहे, जितां पाणी वही रहियो आहे। सरदार ख़ान चांडियो ॿुधायो त जबलनि मां ईंदड़ पाणी सबबि काछे जा ॻोठ पाणीअ हेठि अची विया, पर को बि जानी नुक़सान न थियो आहे। हुन ॿुधायो त काछे में इमदादी कार्रवाइनि जो सिलसिलो हलंदड़ आहे, जॾहिं त मुतासिरनि खे राशन ऐं ख़ैमा मोकिलिया विया आहिनि। PPMPA जो चवणु हुयो त कंबर ज़िले जे अवाम में ॿोॾि बाबति हिरास पखिड़िजी वियो आहे, जॾहिं त ॿोॾि जो पाणी घटिजण लॻो आहे। हुननि चयो त कंहिं बि अणवणंदड़ वाक़िए खे मुंहुं ॾियण लाइ इंतिज़ामिया हर वक़्तु तयारु आहे। अवाम जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करणु संदनि फ़र्ज़ु आहे। ॿिए पासे जोही ऐं काछे में ॿोॾि वारी सूरतहाल खां पोइ गैस्ट्रो वबा तेज़ीअ सां पकड़जण लॻी आहे। 6 वरियनि जो ॿारो गैस्ट्रो विके फोत थी वियो आहे। ॻोठ कंडी बबूर में गैस्ट्रो पकड़जण सबबि मासूम नीकर मंसूर पुट मोहब अली फोत थी वियो, जॾहिं त हिकु हफ़्ते अंदरि 6 ॿार मौत जो खाज बणिजी विया आहिनि। रहवासियुनि जो चवणु हो त काछे में ॿोॾि वारी सूरतहाल खां पोइ रोड रस्ता बंदि आहिनि, जंहिं सबबि हू मरीज़नि खे इस्पताल पहुचाइण खां लाचार आहिनि। रहवासियुनि जो चवणु हो त इलाइक़े में गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि, जंहिं बाबति असराइता क़दम खणण जी ज़रूरत आहे। मुतासिर रहवासियुनि सिहत खाते जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त गैस्ट्रो वबा ते ज़ाब्तो आणण समेत संदनि खाध खुराक जी खोट खे बि ख़तमु कयो वञे।